अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो, कहाणियूं, लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी, छापो ॿियों जनवरी 2011 ईस्वी, छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त नाई, कहाणी अज़ीम औरत। ॿुधंदड़ हैरत ऐं दिलचस्पीअ सां मुंहिंजी तकरीर ॿुधी रहिया हुआ। आख़िरी जुमिलो अदा करण लाइ मूं पंहिंजे आवाज़ में इल्तिजा ऐं लहजे में गंभीरता भरी माइक खे हिकु हथ सां झलींदे चयुमि, दोस्तो, दुनिया जो को बि मज़हब नफ़रत नथो सेखारे, को बि मज़हब ज़ुल्म ऐं सितम जी ज्वाला नथो जॻाए, को बि मज़हब खून ख़राबे जी इजाज़त नथो ॾिए। दुनिया जे सभिनी मज़हबनि जो बुनियादी उसूल आहे प्यार। माण्हुनि जे अखियुनि छिभण छॾे ॾिनूं, दिलि जे पूरे यकीन ऐं क़ुवत सां आख़िरी जुमिलो पूरो कंदे चयुमि, साथियो, तव्हीं हिंदू हुजो या मुस्लमान, यहूदी आहियो या ईसाई, तव्हीं सभु इंसानियत ऐं इख़लाक़ जी माला जा मोती आहियो। नेक लछण तव्हांजे ॾोर आहिनि। तव्हांजे प्यार सां इहा माला क़ाइमु रहंदी ऐं जे जुदा थींदव त न माला रहंदी ऐं न ई तव्हांजो वजूद। सॼो हाल ताड़ियुनि सां गूंजिजी उथियो। सॼे मुल्क जो दौरो कयो हुअमि। ॿाहिरिनि मुल्कनि में पिणु इख़लाक़, मज़हब ऐं इंसानियत जी अहमियत ते तक़रीरूं कयूं हुयमि, पर अहिड़ी आजियां ऐं जोश ख़रोश ॿिए कंहिं बि हंधि कीन ॾिठो हुअमि। सॼो हाल शहर जे आलमनि, प्रोफेसरनि ऐं शागिर्दनि सां सथियो पियो हो। अञा ताड़ियूं वॼी रहियूं हुयूं जो मां ऑडिटोरियम जे पोएं दर मां मुंतज़मीन इंतज़ाम कंदड़नि सां गॾु पोएं ॾाकण तां हेठि लही आयुसि। साम्हूं वारी ॾाकण मां हुजूम हेठि लही रहियो। मज़हब त मुख़्तलिफ़ हुअनि पर मंज़िल साॻी हुअनि। हिकु ई इंसानी सैलाब वांगुरु ॾाकण लही रहिया हुआ। अहिड़नि नज़ारनि लाइ सिकंदो रहंदो आहियां। जॾहिं बि इंसानी भाइपी, सिक ऐं मुहबत जा मंज़र नज़र ईंदा अथमि, तॾहिं इंसान जे मुस्तक़बिल खां मायूस कीन थींदो आहियां। मां ख़ासि दावत ते उन शहर में लेक्चर ॾियण लाइ आयो हुयुसि। मुंतज़मीन मूंखे यूनिवर्सिटी गेस्ट हाउस में रहायो हो। सभु मूंखे गेस्ट हाउस ताईं छॾणु आया। मूंखां कुझु कलाकनि जी अकेलाई घुरी ऐं पंहिंजे कमरे में हलियो आयुसि। साॻीअ राति मूंखे हिकु आम जलसे में पिणु तक़रीर करणी हुई। कमरे जे ख़ामोशीअ में पाण खे आराम कुर्सीअ ते छॾे ॾिनुमि। कननि में अञा बि ताड़ियुनि जा आवाज़ वॼी रहिया हुआ। बेख़बरीअ में आङुरियूं अखियुनि सां लॻायमि, पिंपड़ियूं आलियूं हुयूं। शायदि ख़ुशीअ ऐं कामयाबीअ जा लुड़क हुआ, पर एतिरी नामूस ऐं इज़त हूंदे बि मुंहिंजे अंदरि वारो इंसानु उदास थी रहियो। संदसि कुमायल चपनि ते मुर्क न मोटी हुई। हा, जॾहिं खेसि घायल कयो हुअमि तॾहिं संदसि बचण जी बि उमेद कान हुई, पर पोइ राति ॾींहुं इख़लाक़ ऐं इंसानियत जो गहरो मुतालियो कंदे संदसि घाव भरे छॾियमि, पर संदसि ख़ुश्क चपनि ते मुर्क न मोटाए सघियुसि। जॾहिं खेसि चोट रसाई हुअमि तॾहिं मां हिकु कॉलेज जो मामूली लेक्चरार हुउसि ऐं हींअर संदसि ज़ख़्म भरण लाइ वसी ऐं ऊनो मुतालियो कंदे कंदे मुल्क जो मशहूरु प्रोफेसर थी वियो हुउसि। कलाक खनि मसां आराम कयो हूंदुमि जो पटेवालो मिलण वारनि जा मुलाक़ाती कार्ड खणी आयो। उन्हनि में अख़बारी एवज़ी ऐं राति जे जलसे जा मुंतज़मीन हुआ। मूंखे ड्राइंग रूम में तरसायो। कुर्सीअ तां उथियुसि त पटेवाले चयो, तव्हां सां मलका मिलण आई आहे। संदसि मुंहं ते मुर्क हुई। केरु मलका? मूंखां आम रवाजी अंदाज़ में पुछियो, का सोशल वर्कर आहे? न साईं। त पोइ कंहिं कॉलेज में पढ़ाईंदी हूंदी? मूं चपल पेरनि में विझंदे चयो, न साईं न। हिन हिकदमि चयो, ख़ैरु केरु बि हुजे, मूं खेसि ॿियनि मर्दनि सां हाल में विहारण मुनासिबु न सम्झो। चयोमांसि, खेसि अंदरि वठी अचु ऐं ॿियनि महिमाननि खे तरसण लाइ चओ। पटेवालो दर ताईं वञी वरी मोटी आयो। अदब सां चयाईं, साईं, तव्हीं शायदि नथा ॼाणो, मलका हिन शहर जी मशहूरु तवाइफ़ आहे। हिकदमि वराणियुमि, खेसि इज़त सां वठी अचु। पटेवालो हलियो वियो। मां टवाल सां मुंहुं उघी रहियो हुउसि जो हूअ कमरे में दाख़िल थी। मुंहिंजी ॾांहुं पुठी हुई। बिना ॾिठे चयोमांसि, तव्हीं वेहो, मां इजो हाज़िर थियुसि। हूअ मूं ॾांहुं पुठ करे हिकु कोच ते वेही रही। मूं ट्राल हैंगर ते रखी ॾांहुंसि निहारियो। खेसि गुलाबी साड़ी वेड़ियल हुई। मां हाज़िर आहियां, चओ।
वो उथी बीठी पर मूं ॾांहुं मुड़ी न ॾिठाई। मूं पंहिंजो जुमिलो दोहरायो, मां हाज़िर आहियां धीअ। हिन एतिराज़ में मुंहुं वरायो, सर ॼण त सदा बुलंद कयाई। घूर विझी कुझु घड़ियूं मूं ॾांहुं ॾिसंदी रही ऐं पोइ निगाहनि सां माज़ीअ जी दामन चाक करे छॾियईं। मुंहिंजे टंगुनि मां ॼण सतु निकिरी वियो। अखियुनि अॻियां ऊंदहि अची वियमि ऐं पेशानीअ ते पघर जा फुड़ा उभरी आया। शायदि किरण ते हुअसि जो पाण सहारो ॾींदे मूंखे पलंग ते विहारे छॾियईं। पाणीअ जो गिलास भरे आई, बांह जो सहारो ॾींदे गिलास मुंहिंजनि चपनि ताईं लॻायईं। पाणीअ जा 2-3 ढुक भरे मां पलंग ते लेटी पियुसि। वो मोटी वञी कोच ते वेठी। खेसि ॾिसी मुंहिंजी शांत मन में अशांतीअ जा तूफ़ान खड़ा थी विया। आतर वेला सॼी काया पलटे छॾी। मुंहिंजे अंदर वारो इंसान बेचैन थी उथियो। जॾहिं मां हिकु कॉलेज जो मामूली लेक्चरार हुउसि तॾहिं उहा मुंहिंजी शागिर्द हूंदी हुई। सभ खां वधीक मुंहिंजी इज़त कंदी हुई। जहिड़ी हुअसि मोहणी सूरत, तहिड़ी हुअसि अणछुई सीरत, पर मूं संदसि भरम भोरे छॾियो। मुखड़ीअ जो मुंहुं खोलण खां अॻु चीभाटे छॾियुमि। गुनाह जा कंडा हर राति संदसि दामन में भरींदो रहियसि ऐं पोइ हिकु ॾींहुं चौबोल, ज़िलत, गिला ऐं बदनामूसीअ खां बचण लाइ उहो ओचितो ई ओचितो गुम थी वई। संदसि वञण में इंतकाम लिकल हो। जीअं थकल रहीस जे लहण खां पोइ ऊंदहि में ओझल थी वेंदो आहे, तीअं मां पिणु हिकु अणॼातल तारीकीअ में दफ़न थी वियुसि। वहशी जज़्बनि दम टोड़े छॾियो ऐं पोइ बदिलो वठण लाइ मुंहिंजे अंदर वारो इंसान पंहिंजे पीड़ा जे शिकंजनि सां जागी उथियो। उन वक़्त खां वठी जेका रूहानी अज़ियत मूं सठी ऐं जेके ज़हनी सज़ाऊं मूं भोॻियूं, से हथरादो कानून जे निमाइशी सज़ाउनि खां हज़ारें दफ़ा वधीक हुयूं। आत्मा एतिरो त सौदा में लही वई जो राति जे अकेलाइनि में उहो वहम अची वराईंदो हुउमि त ॼण मूं पंहिंजी सॻी धीअ जो भरम भॻो। कानून उन जहिड़ी भयानक सज़ा कीअं सलींदो। हिकु कारी राति में जॾहिं सावण जूं घटाऊं आकाश मां आबशार वसाए रहियूं हुयूं ऐं तेज़ हवाउनि वॾनि वणनि में वाह वेला मचाए छॾी हुई, तॾहिं मुंहिंजे घायल मन जो आख़िरीन काओ पुरज़ा थी वियो। पंहिंजे पाछोले जो पड़ला ॿुधुमि, तो पंहिंजे माउ जो अपमान कयो आहे। अलाए छो अहिड़े ग़ैबी आवाज़ में आसमान टुकड़ा टुकड़ा थी न सघियो। पंहिंजे साह मां गुनाह जी बदबू अचणु लॻमि ऐं पोइ हिकु तवील अरसो तन्हायुनि ऐं अकेलाइनि जो आयो, जन में किताबनि जी पनाह वठी घायल मन जी पीड़ा खे घटि कयुमि। पाप जो पूरो पूरो प्राश्चित त करे न सघियुमि, पर पंहिंजे ज़ाती गुनाह जी बेअंत गहराइनि मां उभरी इंसानियत ऐं इख़लाक़ जो मुजावर थी पियुसि। नामूस जे पस मंज़र में जेके दाग़ लिकल हुआ तन खे को बि ॾिसी न सघियो, पर शायदि उहो उन गिला जी गिलाज़त में मुंहिंजे नामूस जूं पाड़ूं ॾिसण आई हुई। मां पाण खे कॾहिं बि माफ़ु न कंदुसि ज़ुबी। मूं ॻाल्हाइण जी कोशिशि कई। मां माज़ीअ जो दास्तान दोहराइण न आई आहियां सर, हिन अदब सां वराणियो। मूं तोखे धोखो ॾिनो आहे ज़ुबी, आहिस्ते चयमि। मां उन वक़्तु 50 सालनि जे लॻभॻि हुयुसि। तालीम ऐं तहक़ीक़ जा तजुर्बा हासिलु कया हुअमि, पर जेका सम्झ ज़ुबीअ ज़माने जा ज़ुल्म सही हासिलु कई हुई तंहिं मूंखे मात करे छॾियो। चयाईं, तव्हांखे बदनाम न कंदसि सर। मुंहिंजो कंधु झुकी वियो। हूअ चवंदी रही, फ़ख्र सां पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदी आहियां त मां पिणु कॾहिं तव्हांजी शागिर्द रही चुकी आहियां। ज़ुबीअ जे लहजे में बिल्कुलु साॻी इज़त पई लॻी जेका अॼु खां 15 साल अॻु ॾींदी हुई। जंहिं औरत खे मूं धोखो ॾिनो, जंहिं औरत खे मूं ज़ुबीअ मां मलका थियण ते मजबूर कयो, सा मूंखे इख़लाक़ जा सबक़ सेखारे रही हुई। मां तोसां शादी करे पंहिंजनि गुनाहनि खे धोई छॾींदुसि। तव्हीं अॼु जंहिं इल्म, शोहरत ऐं इज़त जा मालिक आहियो, तंहिंखे पंहिंजे बुछड़े वजूद सां दाग़दार न कंदसि। हिकदमि एतमाद सां वराणी आई। ज़मीर जो तेज़ खंजर दिलि जे गहराइनि में लही आयो। मुंहिंजो कंधु झुकी वियो। उहो केतिरी न अज़ीम हुई। हिकु अर्ज़ु खणी आई आहियां, हिन अखियूं झुकाईंदे चयो। मूं हिकदमि चयो, गुनाह जी कारां लाहिण लाइ मां इल्म ऐं इज़त तां हथु खणी छॾींदुसि। विसारे छो नथा छॾियो उन गुनाह खे जंहिंजो को बि गवाह कोन्हे, न ज़ुबी ऐं न ज़ुबीअ जे अंदर वारी औरत। हिन वराणियो। ख़ामोशी टोड़ींदे चयाईं, हिकु अर्ज़ु खणी आई आहियां। चओ।
असद हींअर 14 सालनि जो थी चुको आहे। हिन चयो, केरु असद? असांजो असद। हिन छित में निहारींदे ॻाल्हायो। मां हैरत ऐं शर्मसार निगाहुनि सां उन औरत ॾांहुं ॾिसणु लॻुसि जंहिं गुनाह जी निशानीअ खे पहिरीं प्यार जो तोहफ़ो सम्झी सीने सां सांढे रखियो। असद खे पंहिंजे माहौल खां धार करणु चाहियां थी। हिन दर्द में बुॾियल आवाज़ सां चयो, खेसि स्कूल में दाख़िला बि नथी मिले। छो? मूं ख़ुश्क निड़ीअ सां चयो, छो जो हू हिकु वैश्या जो पुटु आहे। हिन चप भीकुड़े चयो, मुंहिंजो बि त आहे। मूं हिकदमि बराणियो, हरगिज़ न। हिन एतिराज़ कयो, उहो दिमाग़ तव्हांजी नामूस ते लॻण उहो दाग़ तव्हांजे नामूस ते लॻण न ॾींदसि। मुंहिंजो कंधु झुकी वियो। चयाईं, तव्हीं खेसि यतीम सम्झी पाण सां वठी वञो। अखियुनि में लुड़क तरी आयमि। मां संदसि पीउ मौजूदु हुउसि। दुनिया खे कहिड़ी दिलि सां ॿुधायां हा त हू यतीम हो। असद किथे आहे? मूं पुछियो। ॿाहिरि गाॾीअ में वेठो आहे। हिन चयो, पर वाइदो करियो त खेसि हक़ीक़त खां आगाह न कंदा। छो? छो जो खेसि पीउ जे नाले खां बि नफ़रत आहे। हिन वराणियो। हिकु अलमेल लाइ असांजूं निगाहूं मिली वरी झुकी वयूं। हूअ ॿाहिरि वेही ऐं असद खे पाण सां वठी आई। ज़माने जी नफ़रत संदसि मुंहं मां मासूमियत फुरे वरिती हुई। हू बहु मूं जहिड़ो हो, फ़क़ति अखियूं ऐं वार माउ जहिड़ा कका हुअसि। कुदरती प्यारु जाॻियो थियो। खेसि सीने सां लॻाए पंहिंजे भर में विहारियमि। अखियुनि में उदासी पे बखियसि। बांह वराए खेसि सीने सां लॻाईंदे चयुमि, अञा प्यार जो सिज न उभिरियो आहे पुट, पर यकीन ॼाण त सुबुह जो सोझिरो दूर न आहे। मुंहिंजो जुमिलो हिन मासूम लाइ बेमाना हो। ज़ुबी ऐं असद जे विच में सभु ॻाल्हियूं अॻु ई तइ थी चुकियूं हुयूं। ज़ुबीअ चयो, मूंखे इजाज़त ॾियो। असद खे पंहिंजो करे तव्हां इंसानियत जो ज़िंदा मिसाल ॾिनो आहे। हज़ारे लुड़क, लातादाद ममता जा मोती ज़ुबीअ जे अखियुनि में कारनि ककरनि वांगुरु तरी आया। वैशा जे अंदर मां औरत उभिरी आई। अलाए कीअं पंहिंजा लुड़क लिकाए छॾियईं। असद खे मथे ते प्यार करे वञण लाइ वधी। जॾहिं दर वटि पहुती त असद पंहिंजे सीने खां धार थी असद मुंहिंजे सीने खां धार थी ॾांहुंसि डोड़ पाती ऐं पोइ माउ जे सीने सां लॻी सुॾका भरे रोअण लॻो। अमा, मां हिकु ॾींहुं ज़रूरु मोटंदुसि। असीं ॿई मोटंदासीं असद। उन ॾींहुं हीअ दुनिया नई नूर सां रोशन हूंदी। हिकु औरत जे हंज में गुलनि बदिरां खार न पवंदा। उथी असद खे सीने सां ॿीहर लॻायमि ऐं ज़ुबी दर जो परदो हटाए हली वई। असद खे पंहिंजे कमरे में विहारे मां ड्राइंग रूम में आयुसि। ॾिठमि त अख़बारी एवज़ी एतिराज़ तौरु अॻ ई उथी विया हुआ। खेनि सख़्तु एतिराज़ हो त मूं हिकु तवाइफ़ खे मथनि तरजीह ॾिनी हुई। शाम जो जलसे जा कुझु मेंबर पिणु ख़फ़ी पे ॾिठा। हू वक़्तु मुक़ररु करे हलिया विया। राति जो जलसे लाइ मूं असद खे बि तयारु कयो। दिलि में पुख़्तो इरादो कयुमि त खेसि पंहिंजे भर में स्टेज ते विहारींदुसि। सॼी दुनिया खे ॿुधाईंदुसि त मज़हब जी चखिया ते मासूम जीव जलाइणु सभ खां वॾो पाप आहे। खेनि ॿुधाईंदुसि त हिकिड़नि जा गुनाह ॿियनि ते मरणु महापाप आहे। अञा शाम जो सिजु मस लथो त हिकु मेंबर डोड़ंदो आयो। सहकंदे सहकंदे मुंहिंजे साम्हूं हिकु इश्तिहारी क़िस्म जो पंफलेट रखंदे चयाईं, ज़ुल्म थी वियो आहे साईं। मूं पंफलेट हथ में खयूं। लिखियलु हो, इख़लाक़ इंसानियत जे प्रोफेसर जे रूम में तवाइफ़। अख़बारी एवज़ी ॻाल्हि मां ॻाल्होड़ो ऐं रसीअ मां नांग ठाहिण लाइ कुझु कलाकनि में पंहिंजे बयान खे बारूद जो रंग ॾेई अवाम जे आॾो खणी आया। इंतिज़ामी कमेटीअ जे मेंबर चयो, सॼो इंतिज़ाम अवाम दरहम बरहम करे छॾियो। स्टेज खे जलाए उन ते गंद जा ढेर उछलाया अथऊं। मूं आहिस्ते पुछियो, छो? छो जो तव्हां हिकु वैश्या जे पुट खे हंज में खंयो आहे। हिन जवाबु ॾिनो। मूं मुंहुं वराए असद ॾांहुं ॾिठो। हू हीसियल हीसियल वेठो हो। संदसि पेशानीअ ते कुदरत जे तरफ़ां ॾंभ ॾिनल न हो। मेंबर ॾकंदे ॾकंदे चयो, साईं, हुजूम हिन तरफ़ अची रहियो आहे। ख़बर हुअमि त हुजूम जा हवास हमेशह बाख़्ता हूंदा आहिनि। खून ख़राबे में देरि न कंदा आहिनि। मां जंहिं महिल असद समेत बंगले जे पोएं दर खां ॿाहिरि निकिरी रहियो हुयुसि, तंहिं महिल साम्हूं जोशीलनि नारनि जो आवाज़ु बुलंद थियो, किथे आहे ढोंगी? इख़लाक़ जो कातिल किथे आहे? असांखे बेवकूफ़ बणाईंदड़ किथे आहे?
ऐं पोइ जॾहिं असीं रेल जे 3rd क्लास गाॾे जी कुंड में वेही उन शहर खां दूर वञी रहिया हुआसीं तॾहिं हर तरफ़ राति जी हैबतनाक ऊंदहि फैलिजी वई हुई। असद ऐं मां दरियुनि खां ॿाहिरि लामहदूद खिलाउनि पुलार में निहारे रहिया हुआसीं। असद ऊंदहि में ममता लाइ निहारे रहियो हो ऐं मां पंहिंजी औलाद लाइ। 1964 ईस्वी।